जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। अॼु असां हिते ठाहींदासीं सिंधी सोयाबीन ऐं पटाटनि जी भाॼी, जेका तमामु ई टेस्टी ठहंदी आहे ऐं झटि तयारु थी वेंदी आहे। मतिलबु 2 सीटियुनि में जेका आहे न इहा भाॼी तयारु थी वेंदी आहे। मां प्रेशर कुकर में ठाहींदमि हिन भाॼीअ खे। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त सभिनी खां पहले टहिकंदड़ पाणीअ में 1 कोप मां विधुमि सोया चंक्स ऐं हिननि खे बसि 1 ॿ टहिको तव्हां ॾियारे करे गैस फ्लेम करे छॾियो बंदि। ऐं हाणे कुकर में मां विझंदमि 2 वॾा चमचा तेल। मां पूरो तेल इस्तेमालु न कंदमि। ऐं हिन में मां हाणे विधा 2 पटाटा ऐं हिन पटाटनि खे जेको आहे न असां थोरो सो शैलो फ्राए करे तेल मां कढी वठंदासीं। पटाटनि खे हिन प्रकार सां जॾहिं असां तरे करे इस्तेमालु कंदा आहियूं न त भाॼी में ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे। तव्हां चाहो त डायरेक्ट कचा बि विझी था सघो, पर हिकु दफ़ो तव्हां हिन तरीक़े सां ट्राए कजो, भाॼी में ॾाढो ई सुठो सवादु ईंदो। ऐं हाणे हिन मां जेको आहे न मां 1 वॾो चमचो भरे करे तेल कढी वरितुमि। हिन में विझंदासीं कुझु खड़ा मसाला। त मां विधमि 1 नंढो टुकड़ो दालचीनी जो, 1 फूल चक, 1/2 चमचो जीरो, 2 नंढा फोटा ऐं 1 तेज पत्तो। ऐं हाणे मां हिन में विधमि 2 बसर, जेके मां बारीक बारीक कचे करे अॻु में ई रेडी करे रखिया। ऐं हाणे असां हिन लाइ मसालो ठाहींदासीं। त 6 टॻड़ियूं कई आहिनि मां थूम जी, 1 इंच अदरक जो टुकड़ो ऐं 1 साओ मिर्च। मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे था सघो। हिनखे कुटे वठो सुठे सां ऐं ताज़ी जेका थूम अदरक ऐं मिर्च जी पेस्ट विझंदा आहियूं न, त इहा भाॼीअ जे सवाद में जेको आहे न 4 चांद लॻाए छॾंदो आहे। ॾाढो हिन सां जेको आहे न भाॼीअ जो सवादु वधी वेंदो आहे। त हाणे बसरनि में असां विझंदासीं हीअ अदरक थूम ऐं मिर्चनि जी पेस्ट, जेका असां कुटे करे रेडी कई। ऐं हाणे हिन बसरनि खे तव्हांखे जेको आहे न सुठो गुलाबी थियण ताईं थोरो भुनणो अथव। फुल फ्लेम ते ई तव्हां हिनखे भुनो। त भुनी करे जीअं ई बसरनि जो कलर थोरो सो चेंज थी वियो, ॾिसो हिन स्टेज में, उन खां पोइ असां हिन में विझंदासीं 4 टमाटा। जेतिरा बि तव्हां बसर खणो तव्हांखे उन जा डबल टमाटा करणा आहिनि। त मां 2 बसर खया ऐं हिते 4 टमाटा विधा। टमाटनि जी जेका आहे मां पेस्ट ठाहे करे हिन में विधी आहे ऐं हिनखे असां सुठे सां भुनंदासीं तेसि ताईं जेसि ताईं पूरो तेल जेको आहे न किनारा नथो छॾे। त हाणे ॾिसो हिन में तेल किनारा छॾणु लॻो आहे। त मां हिन में विझंदमि 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1/2 चमचो हैड, 1 चमचो धाणनि जो पाउडर, 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर ऐं नमक स्वाद अनुसार। लूणु त पंहिंजे हिसाब सां विझो। ऐं 1 चमचो जेको आहे न मां कसूरी मेथी खे थोरो सो भुनी करे हिन प्रकार सां क्रश करे हिन में विधुमि। हाणे हिन मसालनि खे बि तव्हां 1-2 मिंट सुठे सां भुनी वठो। उन सां भाॼी में ॾाढो ई सुठो सवादु बि ईंदो आहे ऐं रंगत बि सुठी ईंदी आहे भाॼीअ जी। ऐं हाणे जेके मां सोयाबीन उॿारे करे रखी न, उहा हिन में विझंदमि। त ॾिसो भाॼी जेका ग्रेवी आहे हिन में पूरो तेल किनारा छॾणु लॻी वई आहे ऐं ॾाढी सुठी हिन स्टेज में ख़ुशबू थी अचे। त हाणे मां विधा हिते सोया चंक्स, जेके मां उॿारे करे अॻु में रखिया हुआ। उन्हनि खे बि असां जेको आहे न 2 मिंट सुठे सां भुनी वठंदासीं मसालनि सां। ऐं हाणे उन खां पोइ मां हिन में विझंदमि पटाटा, जेके मां अॻु में तरे करे रखिया। ऐं हाणे हिनखे सुठे सां करे वठो तव्हां मिक्स। ऐं उन खां पोइ असां हिनखे मिक्स करे जेको आहे न हिन में विझंदासीं पाणी। त मां हिते लॻभॻि 2 कोप पाणी भरे करे विधो आहे। ऐं पाणी विझी करे जेको आहे न कुकर जो तव्हां ढकु लॻायो ऐं हिनखे सीटी ॾियारो। फुल फ्लेम ते तव्हांखे हिनखे जेके आहिनि न बसि 2 सीटी ॾियारियूं आहिनि। मात्र 2 सीटियुनि में जेको आहे न हीअ भाॼी तयारु थी वेंदी आहे। त 2 सीटियुनि खां पोइ ॾिसूं था त सोयाबीन पटाटनि जी भाॼी ॾिसो आहे, हाय छा त ज़बरदस्त भाॼी तयारु थी आहे ऐं खाइण में बि ॾाढी डिलीशियस लॻंदी आहे। ऐं हाणे हिनखे जेको आहे न अञा हिन जो सवादु वधाइण लाइ मां हिन में विझंदमि 1/2 चमचो गरम मसालो। तव्हां ज़रूरु विझो हिन भाॼीअ में, ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे गरम मसाले जो। ऐं थोरा सा धाणा। बसि हिनखे करे वठो तव्हां मिक्स ऐं खाओ हिनखे तव्हां पंहिंजे फेवरेट फुल्के सां, पराठे सां या फिर डोडे सां, चांवरनि सां, सभिनि सां गॾु जेका आहिनि इहा भाॼी तमामु ई टेस्टी लॻंदी आहे, तमामु ई डिलीशियस। त फ्रेंड्स, कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरियों दफ़ो आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे पंहिंजे फ्रेंड्स ऐं फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी सां। तेसि ताईं
जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।